नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त कोरोना वायरस खां बचण वारी एहतियात तदाबीरनि जी पेशे नज़र सिंध हुकूमत पारां सिंध जे सभिनी सरकारी ऐं गैर सरकारी तालीमी इदारनि जी मोकलनि बाद प्राइवेट स्कूलनि जी बंदिश ते कड़ी निगरानी रखण लाइ शुरू कयल मॉनिटरिंग जे सिलसिले में डिविज़नल मॉनिटरिंग ऑफिसर प्राइवेट स्कूल हैदराबाद रीजन पीर राहिब हुसैन पंहिंजी टीम मेंबरनि फयाज़ हुसैन मेमण ऐं इरफान समूह सां गॾु तालके न्यूज़ सईदाबाद जे मुख़्तलिफ़ निजी स्कूलनि ते छापा हया। इन सिलसिले में गुल ग्रामर स्कूल में मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे पीर राहिल हुसैन इत्मीनान जो इज़हार कंदे चयो आहे त सिंध हुकूमत कोरोना खिलाफ़ सरगर्म अमल आहे, हुकूमती तदाबीरनि मौसल बणिजी रहियो आहे। हिन चयो आहे सरकार जी रिथ खे तस्लीम न कंदड़ स्कूलनि जा लाइसेंस रद्द कया पिया वञनि। हिन चयो त सरकार जो कोरोना वायरस खिलाफ़ हिफ़ाज़ती बहितर कदम खणणु आहे। मॉनिटरिंग ऑफिसर प्राइवेट इंस्टीट्यूशंस हैदराबाद रीजन अॼु मटियारी डिस्ट्रिक्ट जो मुंहिंजो विज़िट आहे ऐं मटियारी डिस्ट्रिक्ट में आउं निकितो आहियां। प्राइवेट स्कूलनि खे असां ॾिसूं पिया त गवर्नमेंट जो नोटिफिकेशन जेको निकितल आहे त 13 तारीख़ ताईं स्कूल बंदि रखणा आहिनि त उन खे चेक कयूं पिया। अलहमदुलिल्लाह हिते मूंखे को बि अहिड़ो स्कूल ॾिसणु न आयो आहे मटियारी डिस्ट्रिक्ट जो जेको बंदि खुलियल हुजे। मूं मटियारी तालके में बि ॾिठो आहे, हाला तालके में बि ॾिठो आहे, हींअर आउं सईदाबाद में वेठो आहियां। सईदाबाद जा बि स्कूल मूं हिते विज़िट कया आहिनि, तक़रीबन सभु स्कूल बंदि पिया आहिनि। असां हीअ जेके गवर्नमेंट जो जेको इहो फ़ैसिलो कयो आहे इन में ॾिसो असांजा ॿार जेके आहिनि स्कूल अचनि था मुख़्तलिफ़ फैमिलीज़ मां, त मुख़्तलिफ़ फैमिलीज़ जा उहे जेके फ़र्द जेके 12 खां आयल आहिनि त कोरोना वायरस जो अॼुकल्ह ॾाढो इशू आहे त इन खे कवर ऐं कंट्रोल करण लाइ असां चाहियूं था त वधि खां वधि जेको आहे सो असांजो जेको मुआशिरे में असांजा जेके बच्चा आहिनि उहे महफ़ूज़ रहनि। इन लाइ असां हिते इहो इक़दामात कयो आहे त स्कूल्स बंदि हुजनि, ॿार पंहिंजे घरनि में महफ़ूज़ हुजनि। जेसीं ताईं इन जेको मथां खां को फ़ैसिलो अचे CM साहिब जे तरफ़ां या सिंध गवर्नमेंट जेको फ़ैसिलो कंदी उन मुताबिक़ ई वरी पाण इहो रीशेड्यूल कंदासीं या स्कूल खोलींदासीं। फ़िलहाल तव्हां छा कयो पंहिंजो ॾिसो, सिविल सोसाइटी खे आउं रिक्वेस्ट कंदुसि ख़ासि तौर ते त ॾिसो जेके 12 खां दोस्त अचनि था त उन्हनि खे तव्हां पंहिंजो बिरादरी में पंहिंजे पाड़े जे हिसाब सां उन्हनि खे तव्हां रिक्वेस्ट कयो त तव्हां पंहिंजी टेस्ट करायो। ऐं इहो वायरस ॾाढो ख़तरनाक आहे, इन लाइ असांखे कुझु पंहिंजी बि हिमत करणी पवंदी। सॼो असां अगरि गवर्नमेंट जे मथां रखंदासीं त मुंहिंजो ख़्यालु आहे मुनासिबु न हूंदो। उन खां पोइ उहे जेके तव्हांजा रिलेटिव या तव्हांजा दोस्त जेके 12 आया आहिनि त उहे पंहिंजी टेस्ट कराइनि ऐं उहे पंहिंजे ॿारनि खां थोरा फैमिली में थोरो साइड ते रहनि, जीअं त ॿारनि सां घणो वेझा न अचनि। हथ मिलाइनि था त यकदमि ॿार हैंड वॉश सां हथ धोई छॾीनि ऐं जे अगरि उन्हनि खे ज़ुकाम आहे त उन हिसाब सां थोरो मास्क ज़रूरु पाइनि। त इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां इन ते असांखे पाण खे अॻिते हिकिड़ो क़दम वधाए ऐं असांखे इहे शयूं जेको आहे सो पाण खे ई करणियूं पवंदियूं। छो त गवर्नमेंट त ॾिसो पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि करे पई, पर असां हिकिड़ो क़दम अॻियां ईंदासीं त असां गॾिजी सॼी कमु कंदासीं त मुंहिंजो ख़्यालु आहे त असांजे मुआशिरे लाइ, असांजे बचनि लाइ, असांजे भाइरनि लाइ इहो बहितरु रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।